टंडो मोहम्मद खान लॻ ॻोठ मोहम्मद मुराद जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी इमारत ज़ुमूनाल जो शिकार है, जंहिं करे ॿारनि जी तालीम मुतासिर थियण लॻी आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे काज़ी शम्स मामभण। टंडो मोहम्मद खान लॻ ॻोठ मुराद अली माची जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुज़िरियल 8-10 सालनि खां वठी ज़बून हाली जो शिकार आहे, पर सिंध हुकूमत ऐं ज़िले टंडो मोहम्मद तालीम खाते तरफ़ां को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। उन हवाले सां स्कूल जे शागिर्दनि ऐं ॻोठाणनि सां अचो त ॻाल्हि ॿोल करियूं त हू इन हवाले सां असांखे छा ॿुधाइनि था। असां 2-3 दफ़ा नयूं दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर अञा ताईं बि न के दरख़्वास्त ते अमल थियो आहे ऐं न को ऑफिसर हिते विज़िट करणु अचे थो। असांजे स्कूल जी बिल्कुलु हालत तमामु ख़राबु आहे। स्कूल जे छित जा चापड़ किरनि पिया ऐं बुनियाद खां बि ख़तमु थी वियो आहे स्कूल। हिन जो कोट बि बिल्कुलु जेको चौदीवारी उहा बि ख़तमु थी वई आहे। कंहिं बि शइ जी सहूलियत न आहे असांखे। असांजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांखे बिल्डिंग नई कराए ॾेई वञे। स्कूल जी बिल्डिंग ज़बन थी पई आहे सॼी, मतिलबु केॾी महिल बि ख़तरो थी सघे थो। ॿार असांजा काफ़ी पढ़ाई ते अचनि पिया, मास्तर ॿई अचनि पिया, पढ़ाई सुठी हले पई, लेकिन बिल्डिंग जी जड़ ख़तमु आहे। असांजो मुतालबो आहे स्कूल असांजो किरे वियो आहे, असांखे ठाराए ॾियो। बिलावल भुट्टे ज़रदारी खां मुतालबो आहे त असांखे स्कूल ठाराए ॾिनो वञे। हुकूमत खां मुतवालदा करे त असांखे स्कूल ठाराए ॾे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मुराद माछी जे शागिर्दनि ऐं ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त हीउ स्कूल मुकमल तबाह आहे। हिन स्कूल में 80 खां मथे ॿार तालीम पिरा रहिया आहिनि। ॻोठाणनि ऐं शागिर्दनि बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह तालीम जे सूबाई वज़ीर खां स्कूल जी बिल्डिंग ठाराए ॾियण जो मुतालबो कयो आहे ऐं स्कूल में फर्नीचर न आहे उन जो पिणु पूराव करे ॾियण जी घुर कई आहे त जीअं हे मासूम ॿारड़ा तालीम जे ज़ेवर सां पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघनि। कैमरामैन सागर सोलंगी सां गॾु काज़ी शम्स, आवाज़ TV न्यूज़, टंडो मोहम्मद खान।